हालाणी मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त हालाणी भरिसां खानतो मैसर हाई स्कूल में सिंधी संगत ऑस्ट्रेलिया तरफ़ां हिकु ॾींहुं वारी मुफ़्त तबी मेडिकल कैंप क़ाइमु कई वई आहे, जंहिंमें PPHI रूरल हेल्थ सेंटर जे माहिर डॉक्टरनि सभी मरीज़नि खे चकास करे मुफ़्त में दवाऊं ॾिनियूं वयूं आहिनि। इन मौक़े ते हिननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त भरिसां खानतो मैसर में जिते सिंधी संगत ऑस्ट्रेलिया तरफ़ां जेका हिकु ॾींहुं तबी मेडिकल कैंप लॻाई वई, अचो त ॻोठण खां पुछूं था इन जो छा चवणु आहे। मुफ़्त मेडिकल कैंप जो खानतो मैसर में लगाई हुई आहे। डॉक्टर ज़ुल्फ़कार जे तवस ऐं ॿिया बि सुठा डॉक्टर आहिनि ऐं दवाऊं बि हिते मरीज़नि खे मर्ज़ जे मुताबिक़ मिली रहियूं आहिनि ऐं रश बि तमामु घणी आहे ऐं माण्हू मुस्तफ़ी थी रहिया आहिनि हिन दवा खां। महिरबानी। शुक्रगुज़ार आहियूं सिंधी संगत ऑस्ट्रेलिया वारनि जा। असांजे ॻोठनि में मुतासिर घणा बीमार पइजी विया। शुक्रगुज़ार आहियूं मेंबरनि जा, वॾेरो अलाह रखियल अज़हर हुसैन मैसर जा ऐं असांजे हिन ज़मींदारनि जा शुक्रगुज़ार आहियूं जिन असांखे कैंप खानतो मैसर में हणाए ॾिनी आहे। इंशाअल्लाह दवा मुफ़्त ऐं डॉक्टर ज़ुल्फ़कार अली ऐं उन सां ॿिया साथी गॾु आहिनि। इंशाअल्लाह ताला सभु मरीज़नि खे दवा मिली वेंदी। शुक्र। जीअं त ऑस्ट्रेलिया सिंधी सथ ऐं ॻोठाणा खानतो मैसर बलू मैसर हिते जेका कम्यूनिटी आहे इन्हनि ॾाढी महिनत सां वॾी कैंप लॻाई आहे ऐं असां पंहिंजे PPHI तरफ़ां पूरी कोशिशि कई आहे। सभु कंपोनेंट खणी आया आहियूं जेके बरसाति में ॿारनि जी खाद खुराक खां जेके उन्हनि जो वज़न घटि थियो आहे उन लाइ असां न्यूट्रिशन जे लाइ उन्हनि जे लाइ चॉकलेट्स बि आंदा आहिनि ऐं जेके पेशेंट कुराड़ा आहिनि जिन खे खंघि जी तकलीफ़ आहे उन लाइ असां TB जी स्क्रीनिंग करायूं पिया हिन कैंप में ऐं उन खां अलावा जेके मलेरिया जा पेशेंट आहिनि उन्हनि खे बि ॾिसूं पिया। तक़रीबन हिते हर मर्ज़ जा पेशेंट अचनि था, पर घणे भाङे मलेरिया ऐं चमड़ीअ जूं बीमारियूं ॾाढियूं आहिनि। तमामु सुठे नमूने सां कैंप हले पई ऐं तव्हां पाण ॾिसो पिया त केॾी रश आहे, केॾी गुरबत हिते आहे। सो तंहिंजे करे सभिनी खे चवंदासीं त वधि में ताउन कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।